ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 12 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त माता पार्वती ऐं श्री महादेव जी ॿई वञी श्री विष्णु भगवान के आज्ञा करे उन मोहिनी रूप के ॾिसण जी ख्वाहिश ज़ाहिर कनि था। तंहिं ते श्री नारायण जी उन्हनि खे ओट में विहारे तमामु सुंदर बाग बगीचा ठाहे उन में पंहिंजो मोहिनी रूप ॾेखारे थो, जंहिंखे ॾिसंदे ई श्री महादेव जी मोहित थी काम जे वस में थी वञनि था ऐं उन्हनि जे पोयां डोड़ण लॻनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 12 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। जॾहिं महादेव जी उन सुंदरीअ वटि डोड़ंदो पहुतो त उन सुंदरी पलव जले पंहिंजो मुंहुं लिकाए छॾियो। तॾहिं भोलेनाथ ॾाढो व्याकुल थी मन में चवणु लॻो त मूं खां ॾाढी चूक थी जो हिन वटि वेझो आयसि। हाणे त मुंहुं ॾिसण खां बि निराश रहियसि ऐं पार्वती बि उते वञी उन स्त्रीअ जी सुंदरता ॾिठी त पंहिंजे रूप खे हिन जे रूप खां 1000 मां हिकु हिसो बि न ॾिठो ऐं मोहिनी रूप जो पेर मोतीअ वांगुरु चमकंदो ॾिसी ॾाढी शर्मिंदी थी पंहिंजे मन में चवणु लॻी त अहिड़ी सुंदर स्त्री अॻे मूं कॾहिं न ॾिठी आहे। हिन जे अॻियां मां कंहिं बि शुमार में न आहियां। जॾहिं श्री महादेव जी ॾाढो काम वस थी बेआराम थियो ऐं ज्ञान जी ओघ हथ मां छुटी वियसि, तॾहिं डोरी उन मोहिनी रूप खे पंहिंजी छातीअ सां लाथो, पर हू पाण छॾाए अॻिते हली वई। जॾहिं श्री महादेव हिन खे जले गोद में विहारण जी इच्छा रखी संदसि पुठियां डोरियो, तॾहिं उहा मोहिनी रूप स्त्री अहिड़ी तरह चमकी निकिरी वई जो डोड़ंदे बि महादेव जो हथ हिन जे बदन ताईं न पहुतो। हिकिड़ी साथ हू महादेव जी नज़र खां गायब थी वरी प्रगट थी। तॾहिं श्री महादेव जी उनखे झपटे पकड़े वरितो, पर हू वरी छॾाए भॼी वेही। जॾहिं उन छिकताण में मोहिनी रूप भगवान जा कपिड़ा ढिरा थी किरी पिया ऐं श्री महादेव जी उनखे निर्वस्त्र ॾिठो, तॾहिं कामदेव जे वस थी हिन खे हिंज में खणी वरितो। उहा माया त हुई सभु मोहिनी रूप भगवान जी, जंहिं श्री महादेव जहिड़े पुरुष खे बि मोहे विधो ऐं जीअं जो तीअं श्री महादेव जीअ खे हैरान कंदी वई। जेके रखेश्वर या मुनेश्वर साम्हूं गॾियनि थे या जिन जी कुटियाइनि वटां लंघिया थे, तिन खां बि का लॼ न करे श्री महादेव मोहिनी रूप खे हिंज में खणी ज्ञान ऐं धीरज सभु भुलाए वेठो। एतिरे क़दर जो संदसि वेरे पिणु यानी बूंद किरण लॻसि। तॾहिं मोहिनी रूप भगवान श्री महादेव जी अहिड़ी हालत ॾिसी उतां अंतर्ध्यान थी वियो। सभई चओ जय मोहिनी भगवान। जिते जिते श्री महादेव जी जो वेरे किरियो उते सोन चांदी ऐं पारस जूं खाणियूं पैदा थी वयूं। वेरे किरण ऐं मोहिनी रूप जो अंतर्ध्यान थियण सबबि श्री महादेव जी तमामु उदास ऐं लॼी थी हिकिड़े वण जे हेठां वेही रहियो ऐं इच्छा करणु लॻो त उहा मोहिनी वरी प्रगट थिए। तंहिं वक़्तु पार्वती वट्स पहुती
जिन खे ॾिसी श्री महादेव जी तमामु लॼी थी मन में चयो त मूं काम क्रोध लोभ मोह खे पंहिंजे वस ॼाणी 1000 वरिय समाधी लॻाई, लेकिन हिन मोहिनी रूप खे ॾिसण सां सॼो ज्ञान मुंहिंजो हलियो वियो ऐं मां भुलिजी संदसि पुठियां चरियनि वांगुरु डोड़ंदो वियसि। पंहिंजो धीरज ऐं वॾाई विञाए रखेश्वरनि ऐं मुनेश्वरनि खे पाण ते खिलायमि। तंहिं करे मूंखे मालूम थो थिए त मूं कामदेव खे पंहिंजे वस में रखण जो ॿुधाए श्री नारायण जी वटि मोहिनी रूप ॾिसण लाइ जो हिठ कयो हो, तंहिं हिठ खे भञी भॻवान मुंहिंजो ज्ञान खसे हे दुर्दशा कई। मूं ॼातो त संसार में जेको माण्हू पंहिंजे ज्ञान जो हेठि अभिमान रखे थो तंहिंखे महामूर्ख सम्झणु घुरिजे। परमेश्वर जी माया अहिड़ी प्रबल आहे जंहिं खां को बि छुटी नथो सघे। इहो वीचार करे श्री महादेव जी चिंता में व्याकुल थियण लॻो। जॾहिं परमेश्वर ॾिठो त भोलोनाथ तमामु लॼी थी पंहिंजो तन त्यागण लाइ सोचे रहियो आहे, तॾहिं विष्णु भॻवान श्री महादेव जी वटि चित्रभुजी रूप धारे प्रगट थियो ऐं श्री महादेव जीअ खे हथ खां जले आथत ॾेई चयो त हे भोलानाथ, तूं का बि चिंता न कर। हिन मोहिनी रूप ॾिसण सां जोगियनि, रखेश्वरनि, मुनेश्वरनि ऐं ॿिए कंहिं जो बि ज्ञान हिकु जाइ ते न रहणो आहे। जेतोणीकि माया रूपी स्त्री जी चाहना में वॾा वॾा रखेश्वर, महात्माऊं ऐं संसारी जीव पंहिंजो धर्म कर्म छॾे था ॾियनि, लेकिन तूं तॾहिं बि संसारी जीवन खां अलॻि आहीं। न त हिन माया रूपी समंदर में अहिड़ो केरु आहे जो न ॿुधो। हिन महासागर खां को बि ॿाहिरि निकिरी नथो सघे। सितंबय ऐं निशंबय दैत ॿई ॿाहिरि कहिड़ा न बलवान हुआ। जॾहिं मुंहिंजी माया भवानी रूप थी उन्हनि वटि वेही ऐं उन्हनि ॿिन्ही ॿाहिरनि सम्झियो त हे सुंदरी असां वटि रहे, तॾहिं माया रूपी भवानी उन्हनि ॿिन्हीअ खे चयो त तव्हां में जेको वधीक बलवान हूंदो तंहिं वटि मां रहंदसि। सो ॿई ॿाहिरि माया रूपी भवानीअ वास्ते पाण में विरी मरी विया। सभई चयो जय माता भवानी। उन्हनि खां सवाइ ॿियनि केतिरनि ई दैतनि, देवताउनि, आदमियुनि ऐं ज्ञानियुनि कामदेव जे वस्ती काम रूपी दुश्मन खां हार मञी आहे। तंहिं करे स्त्री रूपी माया खे तमामु ज़बरदस्त सम्झणु घुरिजे। तोखे मुंहिंजी माया असरु न कंदी, छो त तूं सदाईं मुंहिंजे ध्यान ऐं सुमरण में रहीं थो। लेकिन जे तूं चवीं त हिन वक़्तु मोहिनी रूप माया मूं ते छो दख़ल कयो, त उन जो सबबु ही आहे जो तो मुंहिंजे निर्गुण रूप जो ध्यानु छॾे पाण खे मूं खां अलॻि सम्झियो ऐं मुंहिंजी माया जो तमाशो ॾिसणु चाहियो। सभई चयो जय श्री कृष्णा। तंहिं करे हे महादेव जी, तुंहिंजी इहा हालत थी। हाणे तूं धीरज रख, वरी मुंहिंजी माया तो ते कॾहिं बि असरु न कंदी। जॾहिं श्री नारायण जी अहिड़ी तरह महादेव जीअ खे दिलासो ॾिनो, तॾहिं हिन धीरज धारे वेंकटनाथ खे दंडवत करे मोकिलायो ऐं कैलाश पर्वत ते अची पार्वतीअ खे चयो त तो श्री नारायण जीअ जे मोहिनी रूप माया जो चरित्र ॾिठो, मां उन जोत रूप जो ध्यानु जो मुंहिंजो इष्ट देव आहे 8 ई पेर करियां थो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जेको आदमी समंदर विलोरण जी कथा ॿुधी विश्वास रखी को बि उद्यम शुरू कंदो त उन जो मनोर्थ पूरो थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 12हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।